न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है अल्लाह को याद करने से। जिदू कदर कुरान दाखी जानन दुनियादार नाबी ने अल्लाह कदर कुरान दाकी जानन काफर कमीने। कदर कुरान दे जानन वाले पैसते शहर मदीने। चेतो दिल जो दिल बर दिलदार मोहम्मद चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दिल जो दिल बर दिलदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मन जो मन ठार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिदू जंजू नालो गणा त चप चुमी दिया अल्लाह जित दरूद पढ़ा त मुझा सवाब वधन। एड़े जानिया सा जिया रे यार मक्सी साहब वफा करे वञो कंदा न नबी सोने सा वफा। जिदू क्या भरोसा इस जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, बस गुजार रहे कपड़े बदल बदल कर। अब जिंदगी जो भरोसो आए हाँ साईं शायर चे तो केड़ो भरोसो आहे जिंदगी जो बस गुजारियूं था पिया कपड़ा बदले। हिकिड़ो जोड़ो मेरो थी वेंदो वरी ॿियो पाईंदासीं ख़बर न आहे त कहिड़े जोड़े में मौत आहे। अब इहा कंहिंखे ख़बर आहे। चे तो क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, बस गुजार रहे कपड़े बदल बदल कर। एक दिन ऐसा आएगा एक कपड़े कफन में उठा कर ले जाएंगे कंधे बदल बदल कर। अजीज दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गों, अज 21 डिसंबर 22 जी रात छंछर जो ॾींहुं आचर जी रात अवां जे इन ॻोठ लग दीनू कोठो रईस मोहम्मद आलिम ॻोठ रईस मोहम्मद आलिम मक्सी साहब जन जे ॻोठ में हज़रत साईं हाफिज आसिफ साहब, मोहतरम यार मोहम्मद साहब, हाफिज मोहम्मद साहब जन जे राब्ते सां अवां जी ख़िदमत में अल्लाह साईं हिकु दफ़ो वरी हयाती में अचण जो मौक़ो नसीब कयो आहे। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला जेकी कुझु चवराए शाल असां अवां समूरनि खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अजीज दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गो, असां सां मसलो इहो थींदो आहे जो कहीं भी जाए ते कुदरत तवज्जो सां वेठा हो। केड़ा केड़ा तवज्जो सां वेठा हथ त मथे कयो मां ॾिसां। थोरो सुरी त अचो अॻिते, थोरो सुरी कमे सुरे दे अॻा सुरे दे थोरो सुरी अचो अॻिते। इन मिठड़े कुरान के जेतरा वेझा थी वेंदव न ओतरो अल्लाह जी रहमत में तहां खे रब जी रहमत वकोड़े वेंदी।
अजीज दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गो, असां अवां जी दोस्तन रईस मोहम्मद आलिम साहब ऐं उन जे नौजवान डॉक्टरन ऐं हितां जे जमात जे अगवाणन हिम्मत करे ही प्रोग्राम रखरायो आ। वजह छा आहे? पट ते वेहण जी, थधि में वेहण जी, उहे मिठड़ो क़ुरान ॿुधूं, हिन जो दीदार कयूं त अल्लाह राज़ी थी वञे त ॿई जान भला बणिजी वञे। पर मासा मसलो हिकिड़ो थी वेंदो आहे, तवज्जो सां वेठाओ। कल रात अल्हम्दुलिल्लाह वार खां भरसां को गांचन जो ॻोठो उते बयान कयोसीं। ये जेका रात गुज़री वई नसीराबाद को परियों धामराव शहर सॾिबो आहे, उन जे भरसां हुयासीं। अॼु ॾींहं जो गंदाखे खां परियों मिठड़ी शाख ॻोठ सुखियो जमाली में हुयासीं। उतां पर ॿाहिरों तव्हां वटि ख़िदमत में पहुताऊं। उमेद है त तव्हां बि घड़ी सवा वेही रब जो क़ुरान चुप करे वेही क़ुरान ॿुधंदो। बचण सां जलसे वारे दोस्तन चयो आहे त साईं अबे अम्मा जे शान में असांखे ॿुधायो। असांजा पाड़े जा मोअज़्ज़िज़ हज़रत साईं उस्ताद मोहम्मद सैफल साहब चयो आहे साईं असांखे हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम ऐं मूसा अलैहिस्सलाम जो सफ़र ॿुधायो। असांजा मीडिया जा मशहूर दोस्त, ई मीडिया हज़ारे इंसान ॾिसंदा आहिनि, हिन जी मीडिया तां तकरीरूं आलमनि जूं। इन जो चवण आहे त साईं असहाब कहफ वारो वाक़ियो ॿुधायो। रईस नदीम साहब चए थो त साईं ओ जेके मच्छी छंछर जॾहिं मना थियल आहिनि उहो ॿुधायो। हाणे मशवरो छा आहे त कहिड़ो ॿुधाए? असहाब कहफ, जज़ाकुम अल्लाह खैर। अबा सभई राज़ी आयो? क़ुरान ॿुधो न आहे तो क़ुरान? जीअं दिल जी मोहब्बत सां वेठा हो, ईअं मदीने वारे साईं जे मथां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। अजीज दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गो, मां 7:23 ते वेठो आहियां। इंशाअल्लाह पूरो कलाक तव्हांजो वठंदुसि, मथे टेम न वठंदुसि। दुआ आहे त इहो कलाक मां सां साथ ॾींदो इंशाअल्लाह। अल्लाह तबारक व तआला दुनिया के पैदा कयो आहे न, अल्लाह तो फरमाए ये दुनिया जी हर शे ए मुंहिंजा बनो तव्हां जे लाइ, पर तव्हां ख़ालिस मां तव्हां खे रब पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो। तव्हां मां अल्लाह जा बणिजी वञो, पोइ जंहिंजो रब तंहिंजो सभु, जंहिंजो रब तंहिंजो सभु। असां तव्हां परेशान थींदा आहियूं त यार जेकर रुगो खाली निमाज़ुनि ऐं ज़िक्र अज़कार में गुज़ारींदासीं त खाईंदासीं काॾों? हालांकि अल्लाह तो फरमाए मां रिज़्क़ जो ज़िमो खणी छॾियो। मानी खे ताक़त कान्हे तव्हांजो पेट भरे, पाणी खे ताक़त न आहे तव्हांजी उञ लाइ। अल्लाह तो फरमाए उञ माथो लायां, बुख माथो लायां। अल्लाह तो फरमाए ॿुधो दुनिया वारो, रब साईं फरमायो मुंहिंजा सुहिणा नबी जीअं मुंहिंजा मिठा अल्लाह सुहिणा नबी दुनिया वारनि खे ॿुधाए, जंहिं मां रब जे करे घर छॾियो, मां अल्लाह जे करे, ओ मां रब जे करे पंहिंजा बच्चा छॾियूं, मां अल्लाह खे राज़ी करण ख़ातिर दुनिया जा समूरा कम छॾे करे, दुनिया जूं तकलीफ़ूं छॾे करे मां अल्लाह जे दीन ख़ातिर निकिरंदा आहिनि। पोइ मां रब जो उन्हनि सां वाइदो आहे त उन्हनि खे कॾहिं तकलीफ़ न ॾींदो। आओ की न? अब दुनिया में हिकिड़ो काफ़र बादशाह हो, नालोस दकियानूस बादशाह। छा नालोस? दकियानूस बादशाह। उन जे दौर में कमो पेशो उहो ईरान में हुयो।
उन बादशाह छा कयो जो जेके मुसलमान हुया उनखे शक थियो त हे माण्हू मुसलमान आहिनि, असांजे बुतनि खे नथा मञनि। उन्हनि खे ऐलान कयईं सख़्ती सां, ॿुधो ॿुधो हिकिड़े अल्लाह जी ॻाल्हि करण वारो, हे असांजा बुत अबा ये क़ौमूं वक़्त जा बुत ठाहींदियूं हुयूं, के बुज़ुर्गनि जा बुत, के वक़्त जे कहिड़नि जा बुत, के कहिड़नि जा बुत। मां नथो चवां, क़ुरान थो चए। अल्लाह तो फरमायो मकरू मकरन कुब्बारा वक़ालू ला तज़रुन आलिहतकुम वला तज़रुन वद्द वला सुआ वला यगूस वयऊक वनस्रा वक़द अज़ल्लू कसीरा। अल्लाह तो फरमाए ॿुधो दुनिया वारो, मां रब जा बाना पैदा कयल, वरी मां अल्लाह खे जॾे किस्मे किस्मे नालनि सां हथरादू बुत ठाहे उन्हनि जी पूजा पिया कनि। उन ऐलान जो कयो त सुभाणे मेलो आहे, मेलो आहे मुंहिंजे ख़ुदानि जो। अब हे मेला असुल काफ़रनि जा अथव ठहियल। इब्राहिम अलैहिस्सलाम जो उन्हनि जा बुत भॻा त सभु मेले ते विया, त हे बि मेले जो ऐलान पियो करे त हलो सुभाणे जेको जीअं अॼु चवंदा आहिनि हलो असांजे फिलाणे मुर्शिद जो मेलो आहे, उन टाइम काफ़र चवंदा असांजे बुत फिलाणे जो ख़ुदा जो मेलो आहे। ईअं ऐलान कयूं त जेको असांजे ख़ुदानि जे मेले ते न हलियो उहो पंहिंजी जान ॾे ख़ैर न सम्झे, असांजी बादशाही में ज़िंदा न रहंदो। जॾहिं जो इहो ऐलान कयईं, कलमे वारा हिकिड़े अल्लाह खे सॾण वारा परेशान थी विया, एॾो त परेशान थिया, एॾो परेशान थिया, आख़िर सॼी राति सोचण में लॻी वयनि, यार सुभाणे न बुतनि जे मेले ते कीअं वेंदासीं, ओ न हक़ीक़ी रब खे छॾे हिन कूड़नि ख़ुदानि ॾे कीअं वेंदासीं, अल्लाह खे छॾे हिकिड़े ख़ुदा खे छॾे हिन हथ जे ठाहियलनि ॾे कीअं वेंदासीं। हिकिड़ो नौजवान जो निकितो ईअं ॻोठ खां निकिरी करे वञी करे वण जे हेठों परे वञी वेठो, सोचे थो परेशान यार मां मेले ते अॼु कीअं वञा, अॼु सुबुह जो सवेर जो वक़्तु आहे, ॼाण माण्हू मेले ते निकिता, पोइ त असां न वियासीं ऐं बादशाह खे ख़बर पइजी वई त इहे न आया आहिनि, असांखे मौत ॾींदो, असांखे तकलीफ़ ॾींदो, असांखे सज़ा ॾींदो, कीअं कयूं काॾे वञूं। वञी करे सोचण लॻा, हिकिड़ो वियो, ॿियो वियो, टियों वियो, केतिरा हुया, 3 हुया, 5 हुया या 7 हुया। अल्लाह तू फरमाए ॿुधो दुनिया वारो, मां रब खे ख़बर आई त उहे घणा, कंहिंखे बि ख़बर कान्हे त उहे घणा, 3 या 5 या 7 ईअं विया, आस्ते आस्ते गॾु थींदा। हाणे वण जे हेठो वेठा आहिनि, को कंहिंसां ॻाल्हाए नथो, को बि कंहिंसां हिकु ॿी खे भवखूं नथा ॿुधाइनि त मतां हे बादशाह जो माण्हू हुजे। चुप करे करे हिकिड़े मुजाहिद, आख़िर ईमान न लिकंदो आहे, ईमान जी ख़ुशबू जेका आहे न लिकंदी आहे। ॾिसो न फिरौन जे घर में बानी उन जी धीउ जी नौकरियाणी हुअसि, धीउ जी ख़िदमत कंदी हुअसि, पर कलमो पढ़ियो ऐं मूसा नबी ते फणी जो किरियसि त कई अल्लाह अकबर, त हुन चयो कहिड़ी अल्लाह जो नारो थी हणी, मुंहिंजो अबु तुंहिंजो अल्लाह अल्लाह न आहे, चए न अल्लाह त उहो आहे पाण खाईंदो न आहे, असांखे खाराईंदो आहे, पाण पीअंदो न आहे, असांखे पीआरींदो आहे, पाण त लम यलिद वलम यूलद, पाण त न कंहिंखां ॼाओ आहे न कंहिंखे ॼणियो अथई, असांखे पैदा कंदो आहे। हाणे हिक ॿिए में वेठा आहिनि, हिकिड़े मुजाहिद उथी करे नारो हयो, चेदा तव्हांखे ख़बर आहे तव्हां छा खां आयो, चए तव्हां छा खां आया आहियो, हिक ॿिए खे ॿुधाइनि नथा भोगो, चेदा मां इन जे करे आयो आहियां, मां हिकिड़े अल्लाह खे मञींदो, उन सां कंहिंखे शरीक न कंदो आहियां,
मुझो मुश्किल कुशा अल्लाह, मुझो हाजत रवा अल्लाह, मुझो मुश्किल कुशा रिज़्क़ रोज़ी मौत हयातीअ जो मालिक अल्लाह। मां उन मिठड़े अल्लाह के छॾे हिननि जे कढ लॻा मेले ते वञा यार, ईअं मां को न थींदो आहे। ॿियो थियो मां बि इन्हीअ जे लाइ आयो आहे। टे चयो साईं मां बि इन्हीअ जे लाइ। समूरनि चयो असां बि इन्हीअ जे लाइ आया आहियूं। ثم استقاموا تتنزل عليهم الملائكة ألا تخافوا ولا تحزنوا। अल्लाह तू फरमाए बुधो दुनिया वारो, जॾहिं मुंहिंजा बाना कई मां रब जी रसीअ खे मज़बूतीअ सां पकड़ींदो आहे। अल्लाह तू फरमाए मुंहिंजा बानो, जेको मां रब जे करे निकिरंदो आहे मां अल्लाह उन्हीअ जो बणिजी वेंदो आहे। अब हाणे पाण में सलाह था कनि, काॾे वञूं, कीअं कयूं। सलाह करे चयूं यार बरमो था ॾियूं, न को मुल्क सोचूं न को शहर सोचूं त हितां निकिरी फिलाणे मुल्क वेंदासीं। न चयूं हे वतन छॾियूं, हिन ज़ालिम जी बादशाही में शहर छॾियूं। कसम ख़ुदा जो हे नौजवान घर छॾियूं, बच्चा छॾियूं, अबो छॾियूं, अम्मा छॾियूं, भेणू छॾियूं, ॿाहिर छॾियूं, निकिरी पिया न काॾे था वञनि काई ख़बर कान्हे। पर चवनि था हिकिड़े अल्लाह सां कंहिंखे शरीक कोन कंदासीं। अबा निकिरी पिया रस्ते में, वेंदे वेंदे धनार रलियो। धनार चयनि त ॾियो ख़बर काॾे था वञो। चए वञूं था। चे यार सच्ची कुड़ी न आहे, सच ई हुआ त असांजे बादशाह कल ऐलान कयो आहे त जेको मुंहिंजे बुतनि जे मेले ते न ईंदो, जेको मुंहिंजे हथ जे ठाहियल ख़ुदानि खे न मञींदो, पोइ मां हुननि खे क़त्ल करे छॾींदुसि, पोइ हुननि खे मां तकलीफ़ूं ॾींदुसि। असां हिकिड़े अल्लाह सां कंहिंखे शरीक न कंदासीं। तॾहिं असां पंहिंजो घर छॾियूं, वतन छॾियूं, बच्चा छॾियूं, काॾे था वञूं काई ख़बर कान्हे। दुनिया बि रब जी, असां बि रब जा, उन्हीअ जे करे जान में घुमंदासीं। धनार बि को ईमान वारो अचे साईं मां बि तव्हां सां गॾु। छॾियईं माल, रवानो थियो उन्हनि सां गॾु। रवानो जो थियो त कुतो बि कढ लॻी पियो। अबा क़ुरान में ज़िक्र आहे न, कुतो बि कढ लॻी पियो। त हुननि पुछा कयसि त कुतो काॾे? चए साईं कुतो मुंहिंजो सचो अथव, ॾाढो वफ़ादार अथव, ईअं लूसी न अथव, रोलू न अथव। हलूं था जबल में अलाए बि काॾे, ॾींहं जो सफ़र कयूं अलाए राति पइजी वञे, झंग जे जानवरनि खां त कमु ईंदो। जे इजाज़त हुजे त कुते खे छॾियूं। साथियुनि चयो त छॾियोसि त कुतो बि हले। पंधु कंदे कंदे, पंधु कंदे कंदे, कंदे कंदे, पंधु कंदे कंदे, जबलनि में पंधु हले थो पियो। पंधु कंदे 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 उहे नौजवान थकिजी पिया आहिनि। जबल जे हिकिड़े गार जे अंदरि वञी करे घड़ी सवा साई पटण जे लाइ हीअं लेटी पिया आहिनि त घड़ी सवा आराम कयूं, पोइ वरी सफ़र कंदासीं। उते हो लिखिया न, वो घड़ी सवा आराम पिया कनि। कुरान तो फरमाए फ़अवू इलल काफ़ि यंशुर लकुम रब्बुकुम मिन रहमतिही व युहय्यि लकुम मिन अमरिकुम मिरफ़क़ा। चई जो सुभान अल्लाह। हाणे साथ ॾियो, हाणे क़ुरान जी शुरूआत थी आहे, सिर्फ़ क़ुरान ई क़ुरान हूंदो, क़ुरान ई क़ुरान। चइजो सुभान अल्लाह। तो फरमाए ॿुधो दुनिया वारो,
तव्हां मुझे कुरान खातिर मां अल्लाह खे राज़ी करण खातिर ओ मक्सी साहब तव्हां पंहिंजो घर छॾियो, तव्हां पंहिंजो बिस्तरो छॾे ॾिनो, थधि जे वक़्त में रईस मोहम्मद आलिम जी दावत ते अची करे हिन जलसे में वेठा हो। ओ इन मिठड़े कुरान जी खातिर पंहिंजे अल्लाह खे राज़ी करण खातिर अल्लाह तव्हां जो भी अहिड़ो कदुरु कंदो जो मुंहिंजो ईमान आहे जीअं असहाबे कफ़ारनि खे अल्लाह तू फरमाए फ़अवू इलल काफ़ी यंशुर लकुम रब्बुकुम मिन रहमतिही व युहय्यि लकुम मिन अमरिकुम मिरफ़क़ा। चइजो सुभान अल्लाह। अल्लाह तू फरमाए दुनिया वारो जॾहिं उहे अची करे सुता मां अल्लाह जी रहमत उन्हनि खे वेड़े वई। चइजो सुभान अल्लाह। चो ईमान असांजो त अॼु तव्हांखे बि रब जी रहमत वेड़े वई। अब उते जो घड़ी सवा लेटिया त ख़बर अथव छा थियो? अल्लाह साईं निंड ॾेई छॾनि। छा कयां? निंड पाण खे बि कुते खे बि। कुतो दरवाज़े ते वेठो वात फाड़ियो, क़ुरान में लिखियल। तव्हांखे ख़बर आहे त मां ईअं कची ॻाल्हि न कंदो आहियां। क़ुरान हाणे जॾहिं उते निंड पइजी विया ए अल्लाह ॾे ख़बर भला इहे केतिरो वक़्तु निंड्रा ऐं असांजा मिठा अल्लाह इहे केतिरो वक़्तु निंड्रा। अल्लाह तू फरमाए ॿुधो दुनिया वारो मुंहिंजा इहे जॻह मुंहिंजे करे घर छॾियो, मुंहिंजे करे बच्चा छॾियो, मुंहिंजे करे जेको आहे मां छॾियो, वतन छॾियो, घर छॾियो, सुख छॾियो त अल्लाह खे राज़ी करण खातिर। ॿुधो दुनिया वारो इहे 309 साल मां अल्लाह उन्हनि खे निंड ॾेई छॾी। अब घणो वक़्तु निंड पइजी विया? 309 साल। सलाज़मियत्या सिनीन वज़दादु तिसा। कुरान है ना? 309 साल। सलाज़मिया 300। तव्हांजा सऊदी भी घणा रहंदा आहिनि, अरबी भी सम्झंदा आहिनि। सलाज़मिया सिनीन वज़दादु तिसा। अल्लाह तू फरमाए 309 साल मां अल्लाह इन्हनि खे निंड ॾेई छॾी। ओ ये कुरान में लिखियो पियो अथव। अल्लाह तू फरमाए वाला बिसू फी कफ़िम सलाज़मियतिन सिनीन वज़दादु तिसा। ऐ दुनिया वारो 309 साल मां रब निंड ॾेई छॾी। मां अबा अकुल कम करे वठो। ए अल्लाह निंड्रक माता इंसान उन जे करे भी उथी पवंदो। ऐ रब करीमा हिकड़ी रात जे अंदर पेशाब ऐं पायखाने जे करे भी निंड खां उथी खड़ो थींदो। ऐ असांजा मिठा अल्लाह
हे अजो का माण्हू मतां सोचनि न मोली साहब ये मरी विया हूंदा बिना पानी जे करे बुख जे करे माण्हू उथी खड़ो थींदो आहे 809 साल वलबिथू फी कफ़िम सलासमियतिन सिनीन वज़दादू तिसा 309 साल न उञ उथारने न बुख उथारने न को पासन शुरू कयो ऐ दुनिया वारो मता को तव्हां जो अकुलो सोचे ओ रब करीम ये त मरी विया हूंदा ऐ असां जा मिठा अल्लाह रब निंड पियल माण्हू त पासो वराईंदो आहे अब ईअं आहे की न अब जी ज़िंदहनि जीअरान त पासो त वराइनि अब असां कॾहिं सॼे पासे कॾहिं खॿे पासे सुम्हंदा आहियूं पोइ खणी तव्हां न सुम्हो पर असां ईअं सुम्हंदा हा न साईं कॾहिं खॿे पासे सॼे पासे कॾहिं खॿे पासे ऐ रब करीम हिन मक्सी साहबनि खे ॿुधाए ऐ असांजा मिठा अल्लाह हिन रईस मोहम्मद आलिम जी दावत ते आयलनि खे ॿुधाए त अल्लाह जेकर ज़िंदा त पोइ पासो वराईंदा कीननि अल्लाह तूं फरमाए ॿुधो दुनिया वारा वतहसबून अयक़ाज़न वहुम रुक़ूद अल्लाह तू फरमाए ॿुधो दुनिया वारो वतहसबून अयक़ाज़न वहुम रुक़ूद अल्लाह तू फरमाए नुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातश शिमाल अल्लाह तू फरमाए ॿुधो दुनिया वारो ज़ातल यमीन व ज़ातश शिमाल कॾहिं सॼे पासे ते सुम्हंदा कॾहिं खॿे पासे ते सुम्हंदा ओ दुनिया वारो निंड्रा मरी कोन विया निंड्रा अब कॾहिं सॼे पासे ते पिया सुम्हनि कॾहिं खॿे पासे ते तवज्जो कयो महिमान जीअं साईं नदीम साहब जी ॻाल्हि वांगुरु ईंदा रहंदा तवज्जो कयो त क़ुरान जी ॻाल्हि सम्झो अल्लाह तो फरमाए वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन ऐ दुनिया वारो कॾहिं सॼे पासे ते सुम्हंदा व ज़ातश शिमाल कॾहिं खॿे पासे ते सुम्हंदा पर मरी कोन विया अल्लाह तू फरमाए वतहसबूहुम अयक़ाज़न वहुम रुक़ूद अल्लाह तू फरमाए निंड्रा मरी कोन विया निंड्रा निंड अल्लाह साईं एॾी डिघी ॾेई छॾे अबा ख़बर अथव जेको रब चवंदा जंहिंजो रब तंहिंजो सभु हाणे हुननि अल्लाह ख़ातिर घर छॾियो बच्चा छॾिया ॻोठ छॾियो शहर छॾियो मुसलमानो उहे हिकिड़े गार में सुता पिया ॾिसो जन अल्लाह जे करे घर छॾियो आहे अल्लाह उन्हनि जी हिफ़ाज़त कीअं थो करे हाणे जंहिं गार में हो सुता हा उन गार जो मुंहुं हुयो ॾखण तरफ़ क़ुरान में लिखियल त ईअं सिज जो अचे पियो न सिज जो अचे पियो त उन्हनि ते तिड़को पियो पए अल्लाह साईं फरमायो ॿुधो दुनिया वारो जेको मुंहिंजो थी वेंदो आहे त मां अल्लाह हर शइ उन्हीअ जी ख़िदमत में लाइ छॾींदो वतरो शम्स इज़ा तलअत तज़ावरु अन कफ़िम अल्लाह तो फरमाए ॿुधो दुनिया वारो जॾहिं मुंहिंजा साबिक़ कफ़ वारा बाना ओ जंहिं घर में सुता अल्लाह तो फरमाए उन जो मुंहुं सिज ॾियो पर मां सिज खे हुकुम कयो में रब तो फरमाए वतरो शम्स इज़ा तलअत तज़ावरु अन कफ़िम ज़ातल यमीन
सिज अचे जीअं गार जे साम्हूं अचे त सिज वरी उत्तर पासो वठे, चइजो सुभान अल्लाह। सिज अबा सिज अल्लाह साईं उनखे सिज खे हुकुम ॾेई छॾियो, उत्तर पासो सिज वरितो आहे। وَإِذَا غَرَبَتْ تَقْرِضُهُمْ ذَاتَ الشِّمَالِ रब तो फरमाए ॾिसो मुंहिंजा बनो सिज उत्तर पासो वठी मथां तिड़को अचे न, पोइ वञी ॾखिण पासो पियो वठे, चइजो सुभान। तॾहिं रब तो फरमाए ॿुधो दुनिया वारो ذَلِكَ مِنْ آيَاتِ اللَّهِ مَن يَهْدِ اللَّهُ فَهُوَ الْمُهْتَدِ وَمَن يُضْلِلْ فَلَن تَجِدَ لَهُ وَلِيًّا مُرْشِدًا, चइजो सुभान अल्लाह। अबा उन्हनि जी निंड कीअं आई ॿुधायां, उन्हनि जी निंड कीअं आई। अबा हिकिड़ा माण्हू सुम्हंदा आहिनि न, उन्हनि जूं कुदरती तौर ते अखियूं पटियल हूंदा निंड, पर अखियूं खुलियल हूंदियूं। कुरान तो फरमाए लव इत्तलअत अलैहिम, ॿुध कुरान लफ्ज़ लफ्ज़ ते कुरान। अल्लाह तो फरमाए लव इत्तलअत अलैहिम لو اطلعت عليهم لوليت منهم فرارا ولبثت منهم, अल्लाह तो फरमाए ॿुधो दुनिया वारो لو اطلعت عليهم لوليت منهم فرارا, रब तो फरमाए उन्हनि जूं अखियूं खुलियल हूं, ॿाहिरियों माण्हू अचे ऐं उन्हनि खे ॾिसे त ईअं सम्झे त जागनि था पिया, अखियूं पाणियूं ॾिसनि था पिया। अल्लाह तू फरमाए वलमुलित मिनहुम रुबा, अल्लाह तू फरमाए उन्हनि में अहिड़ो त रोब हो जो ॾिसण वारो ॾिसी फरार थी वञे। आवा मिनहुम फरारा मन ॾिसण वारो ॾिसी भॼी वञे, बणाए जागनि था ॾिसनि था मांखे। अबाओ जेको कुतो उहो बि दर ते वेठो, पर अल्लाह तो फरमाए इहो बि निंड्रो, कुरान तो फरमाए साईं कुतो कीअं वेठो। अल्लाह तो फरमाए ॿुधो दुनिया वारो वकल्बुम बासितुन ذراعي بالوصيد, अल्लाह तो फरमाए ॿुधो दुनिया वारो कुतो दरवाज़े ते वेठो, पर वात फाड़ियूं अॻियां पेर अॻिते कयूं वेठो, चइजो सुभान। अबा कुरान आहे न, वकल्बुम बासितुम ذراعيه بالوصيد, कुतो भी अल्लाह तो फरमाए निंड हो जागे कोन पियो, पर कुतो भी अखियूं फाड़ियूं वेठो, वात पटियूं वेठो, जो ॿाहिरों को ॾिसे त कुतो जागे थो, पर अल्लाह तो फरमाए न न हो दुनिया वारो कुतो भी उन्हनि सां गॾु निंड हो जागे कोन। अबा 309 साल जे रब न उथारे त चओ मर्ज़ी वारो हाणे उथारेनि थो, चइजो सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए वकज़ालिक बअसनाहुम लियतसाअलू बैनहुम, चइजो सुभान अल्लाह। अबा जे रब साईं न उथारेनि त 309 साल नथो उथारेनि, ए अल्लाह तूं छो थो उथारीनि, छॾेनि क़यामत में उथनि। 309 साल कई पीढ़ियूं मटिजी वियूं, इन्हनि जा बच्चा औलाद नस्ल उहे विया उहे अलाए छा जान ॿाहिरि मटिजी विया। हाणे जो तूं उथारीनि थो छाजे लाइ, ॿाहिरि त हिननि खे को सुञाणे कोन, को माइट हिननि जो बच्चो कोन। अल्लाह तो फरमाए ॿुधो ऐ दुनिया वारो वकज़ालिक बअसनाहुम
लियतसाअलू बैनहुम ऐ मुंहिंजा बानो मां इन्हनि खे इन्हीअ जे लाइ थो थारियां त इन्हनि मुंहिंजे करे घर छॾियो बच्चा छॾिया अबो छॾियो अम्मा छॾियो ॻोठ छॾियो शहर छॾियो अची करे मां अल्लाह ख़ातिर हिन पर पट में जबलनि में अची सुता मां अल्लाह इन्हनि खे बि त उतारे ॾेखारिया तव्हां मुंहिंजे करे घर छॾियो आहे मां अल्लाह तव्हांजी हीअ हिफ़ाज़त कई अल्लाह उन्हनि खे बि ॾेखारणु चाहे त मां अल्लाह तव्हांजी ईअं हिफ़ाज़त कई आहे अबा 309 साल खां पोइ उथारेनि उथिया अल्लाह तो फरमाए क़ाल क़ाइलुम मिनहुम हाणे उथी वेठा पाण में ॻाल्हाइण लॻा चइजो सुभान क़ाल क़ाइलुम मिनहुम हिक ॿिए खे था चवनि त कम लबिस्तुम घणो वक़्तु थियो आहे हिते अब ईअं थींदो आहे घणो टेम छो आहे हिक ॿिए सां था ॻाल्हाइनि अल्लाह तो फरमाए हिकिड़ो तो चवे क़ालू लबिस्ना यौमा ॾींहुं थियो आहे अब घणो ॿियो तो चवे न औ बाज़ यौम अल्लाह चओ क़ुरान ॿियो तो चवे न सैना अधु ॾींहुं थियो आहे हवा इंसान जो अकुल ओॾो रब तो चवे न आहे दुनिया वारो वलबिसू फी कफ़िम सलासमियतिन सिनीन वज़दादु तिसा ऐ दुनिया वारो 309 साल मां रब निंड ॾेई हाणे उथारियो मान पर हुननि जो अकुल ॾिसो चवनि था यौमा हिकिड़ो तो चवे ॾींहुं थियो आहे ॿियो तो चवे न औ बाज़ यौम अधु ॾींहुं थियो आहे हाणे अब मुजाहिद त हुया अल्लाह हिकिड़े खे मञींदड़ पोइ पाण में चऊं न यार हिकिड़ो तो चवे ॾींहुं ॿियो तो चवे अधु ॾींहुं न पोइ था चवनि यार पोइ घणो वक़्तु थियो आहे टियों तो चवे क़ालू रब्बुकुम अअलमु बिमा लबिस्तुम ॿुधो असांखे केतिरो वक़्तु थियो आहे असां नथा ॼाणूं असांजो रब ॼाणे अब ईमान त मज़बूत हो न चऊं अल्लाह के इल्म आहे त असां घणो वक़्तु रहिया आहियूं तूं तो चईं ॾींहुं मां तो चवां अधु ॾींहुं अब उहो अल्लाह आहे 309 साल बुख न ॾे त मर्ज़ी वारो समझो था 309 साल उञ न ॾे त चओ मर्ज़ी वारो अब इहे जबल इहा ज़मीन गेडर रखो न लोह जो वञी जबल में मिट्टी में साल में ज़ंगाल वठी ॻरी वेंदी गेडर वधीक सख़्त या असांजो जिस्म सख़्त जिस्म नरम आहे हल भला जिस्म खे छॾियो कपड़ा अल्लाह साईं उहे कपड़ा बि नगारनि चओ जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु छिके उहे कपड़ा भी सलामत अदा 309 साल बुख नथी लगे उंज नथी लगे पर हाणे उथण सां ही बुख लगन चईजो सुभान कुरान में लिखियल हाणे छा था कन पाण में सलाह था कन त हिकिड़ो असां मुंहिंजा वञी मानी ॿाहिरि वठी अचे अब उन्ही दौर जा पैसा था कढनि खीसे में हे कुरान में लिखियल आहे अल्लाह तो फरमाए फबासू अहदकुम चवनि था असां मजा हिकिड़ो वञे बिवरिक़िकुम वो उन्ही ज़माने जा पैसा था कढनि बिवरिक़िकुम हावी इलल मदीना ओ सामू शहर मजा वञी करे हो छा वठी अचे मानी वठी अचे अब हिननि सोचो त हाणे उहो दौर तो हले अलाए छा उहे बादशाह विया उहे माण्हू विया
वो वक्त वियो हाणे उन्ही दौर जा पैसा खीसे को कढी जन था हिकड़े सलाह था फबासू अहदकुम बिवारिकिकुम हाज़िही इलल मदीना। तवज्जो कजो एड़ो कुरान वरी बियो न बुधाइंदो गालियूं हेडो जो होडो जो पर कुरान अहदकुम असा मजा हिकड़ो वने बिवारिकिकुम ए पैसा खणी वने काडी वने हादी इलल मदीना ओ सामो शहरवा वनी करे उतो छा वठी अचे कुरान तो फरमाए फलियांजुर अय्युहा अज़का तआमन फलयतिकुम बिरिज़्क़िन मिन। आए चाहिए सुभान अबा साईं अबा मुंहिंजो टेम घणो बचो आहे जेको चयो तव्हां घड़ी ॾिठी न शुरू हाँ साईं 20 मिनट बचा ईअं 23 मिनटनि ते वेठो अचे वई आहे पर्ची बाबा साईं तव्हां बस कयो बस टेम पूरो साईं जो बस साईं जे एहतराम में दोस्तन जे मशवरे ते बस इहा आयत ॿुधाए मां इजाज़त ईअं कहिड़ा कहिड़ा चुस्त वेठा हो सुभान अल्लाह त चओ अल्लाह तो फरमाए फबासू अहदकुम बिवारिकिकुम चवंदा असां मजा हिकड़ो वञे ओ न तू रजा पैसा कढी था जन हादी इलल मदीना ओ सामू शर्म वञे मानी वठी अचे अदा पर हिकड़ी पारत था कन छा जी फलियंजुर ॾिस जाए फलियंजुर अय्युहा अज़का तआमन फलयतिकुम बिरिज़्क़िन मिन्हु। ऐ असांजा साथी मानी वठण वञण वारा होशियारी कजाए ॿार काफ़र थई मतां को हराम सूअर जो गोश्त आणे कढी खबरदार पाक खाधो ॾिसी वठी अचजाए मतां पलीत आणे कढी चइजो सुभान। पर हिन वीचारनि खे ख़बर ई कोन हुई त उहे काफ़र वया जंहिं टेम में हे उथिया ॿार मुसलमाननि जी बादशाही चइजो सुभान। अबा हे वयो पर हिनखे सम्झाइनि था त ॻाल्हि ॿुध मानी वठण वञी थो पर वलियत लतफ कंहिंसां तिखो न ॻाल्हाइजांइ वला युशिरुन बिकुम अहदा कंहिंखे बि न ॿुधाइजांइ त असां हिते लिकियल आहियूं कंहिंसां बि सची न कजांइ कंहिंसां तिखो न थिजांइ। हे वीचारो पैसा खणी मानी वठण वयो उते जो वयो बाज़ार में मानी वारे खे पैसा जो ॾिनई त पैसा ॾिसी हैरान थी वियो हुनखे ॿुधाए अचे शहर वारा गॾु थिया आख़िर वीचारे खे पकड़े विधऊं। इहो सभु क़ुरान में लिखियल आहे पर टेम न आहे इंशाअल्लाह जिंदगी रही त मुलाक़ात बाक़ी दोस्तन जे मशवरे ते असां अमल कयूं इन में बेहतरी आहे। अल्लाह साईं जेकी चवरायो शाला असां तव्हांखे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।